छा हालचाल सभिनि जो। अॼु चालीहे साहिब जो 19 ॾींहुं आहे। छा तव्हांखे चोॾस जे मेले जे बारे में ख़बर आहे त सुबुह जो तैयार थी नाश्तो खाई हाणे निकिरूं था चोॾस जे मेले लाइ। बेड़ो त मुंहिंजे लाल जो पाणे तरंदो ईंदो, 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 पाणे तरंदो ईंदो तंहिंखे लहर न लोॾो ॾींदो, पाणे तरंदो ईंदो तंहिंखे लहर न लोॾो ॾींदो, तंहिंखे लहर न लोॾो ॾींदो। चोॾस जो मेलो चालीहे जे मेले में आयल पहिरें चंड खां 14 ॾींहं रखी करे पोइ मनायो वेंदो आहे। इहो मेलो कल्याण जे गणेश घाट मतिलबु उल्हास नदीअ जे किनारे ते मनायो वेंदो आहे। चोॾस जे मेले में झूलेलाल साईं जी आज्ञा सां मटकीअ जे मेले ऐं पलव जे ॾींहं जी तारीख़ कढी वेंदी आहे। हिन मेले में लाल साईं जा बहिराणा कढिया वेंदा आहिनि। छा त मौज मचल हूंदी आहे। सभई सिंधी नचंदा टपंदा आहिनि ऐं छेज पिणु हणंदा आहिनि। लाल साईं जे जोत जा दर्शन करे अखो पाए लाल साईं खां आसीस वठी लाल साईं जो प्रसाद खाधो। तव्हां सभिनी खे निमाणी वेंदी, जेॾी महिल बि लाल साईं जे मंदर में अचो पंहिंजो मथो ढके अचो ऐं कमेंट में जय झूलेलाल पक लिखिजो। हलो हलो बेड़े में लाल साईं जे बेड़े में, हलो हलो बेड़े